तफ़क्कुर जो बुनियाद ई अल्लाह ते पुख्तो ईमान आहे ऐं खेसि कुल काइनात जो वाहिद तख़लीकार करे मञणु आहे। ॿी सूरत में इहो सभु कुझु सम्झ में त अची वेंदो, पर इन सफ़र दौरान अल्लाह जी वेझड़ाइप माणे न सघिबी। ख़ुदा हिन काइनात जो ख़ालिक़ ऐं हलाईंदड़ आहे ऐं इहा ई तफ़क्कुर जी इब्तिदा आहे ऐं इन सां काइनात जे इसरारनि जा हसीन रंग माण्हूअ ते ज़ाहिर थींदा रहनि था। ख़ुदा ई इब्तिदा आहे ऐं हर कंहिंखे मोटी उन ॾांहुं वञिणो आहे। हर अमल ऐं हरकत में अल्लाह जी हिकमत समायल आहे। क़ुरान शरीफ़ में बि आहे त माण्हुनि खे इहा दावत ॾिनी वई त अचो अल्लाह जे इसरारनि ते वीचार कयो। अल्लाह ताला जी तरफ़ अचो ऐं अल्लाह जे इसरारनि ते वीचार कयो। इन्हनि इसरारनि में जेका तरतीब नज़र अचे थी सा ख़ुदा जी हिकमत ते ईमान पुख्तो करे थी। ख़ुदा ज़मीन ऐं आसमान जी तख़लीक़ ऐं उन में मौजूदु दुनिया जी तख़लीक़ में अजब रंग समाया आहिनि, जिन खे रुगो तफ़क्कुर सां ई ॼाणे सघिजे थो ऐं इंसान सिधी वाट ते हलंदे इहो मर्तबो माणे थो, जिन खे जन्नत ऐं आब कौसर जी बशारत ॾिनी वई आहे। उन ताईं रसाई रुगो तफ़क्कुर जी सवारी सां ई हासिलु थी सघे थी, वरना भरे ॻरे ऐं पंध परे वारी सूरत हाल पैदा थियो वञे। तफ़क्कुर माण्हूअ जे इल्म में वाधारे जो कारण आहे, मक़सद ताईं रसाई जो वसीलो आहे, पर सभ खां वधीक रूहानी सरशारी जो नालो आहे जेका इंसान खे हर फ़िक्र खां आजो करे छॾे थी।